नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त वज़ीराअज़म इमरान ख़ान अॼु कराची पहुचंदो ऐं कराची जे ट्रांसफॉर्मेशन प्लान जे तहत कराची जे लाइ 802 अरब रुपए जी ख़सूसी पैकेज जो ऐलान कंदो। वज़ीराअज़म इमरान ख़ान अॼु दौरे ते कराची पहुचंदो। 2 ॾींहंनि जे कराची वारे दौरे में वफ़ाक़ी वज़ीर NDMA इख्तियारियूं ऐं पार्टी अॻुवान बि गॾु हूंदा। वज़ीराअज़म सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात कंदो। वॾे वज़ीर कराची जे मसइलनि जे हल लाइ कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान जो ऐलान कयो है। प्लान मूजिब कराची जे 802 अरब रुपयनि जे तरक़ियाती मनसूबनि जो ऐलान कयो वेंदो। प्लान जे तहत मास ट्रांस सिस्टम जी 447 अरब 43 करोड़ रुपयनि जी मालियत जे 6 मनसूबनि जो ऐलान कयो वेंदो। मास ट्रांजिस्टर जो 300 अरब रुपयनि जी मालियत जो कराची सर्कल रेलवे प्रोजेक्ट ट्रांसमिशन प्लान में शामिल है। कराची सर्कुलर रेलवे जे लाइ 250 अरब रुपया चीनी इख्तियारियूं फराहम कंदियूं, जॾहिं त सिंध हुकूमत कराची सर्कुलर रेलवे जे लाइ 50 अरब रुपया फराहम कंदी। कराची ट्रांसमिशन प्लान मूजिब कराची में सेवरेज जो 8 मनसूबनि जे लाइ 162 ऐं 60 करोड़ रुपया लॻाया विया, जॾहिं त स्लैंड वेस्ट मैनेजमेंट जे 4 सूबनि जे लाॻापियल जो तख़मीनो 14 अरब 86 करोड़ रुपया लॻायो वियो है। वाटर ड्रेनेज जे 2 मनसूबनि जे लागत जो तख़मीनो 4 अरब 70 करोड़ रुपया लॻायो। इन खां अलावा कराची जे मुख़्तलिफ़ रोडनि जी तइमीर ऐं मरम्मत जी मनसूबी जो तख़मीनो 62 अरब 30 करोड़ रुपया लॻायो वियो है। वज़ीर आज़म सां सिंध असेंबली मेंबर इत्यादी अॻवान NDM इख्तियारियूं मुलाक़ातूं कंदियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची स्टॉक एक्सचेंज जो भी दौरो कंदो, जिते हू व्यापारी ऐं सनअतकारनि सां भी मुलाक़ात कंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।